अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबरुनि जो सिलसिलो जारी है। तव्हां सां ॾोकरी मां ख़बर शेयर कंदा हलूं। ॾोकरी चेम्बर ऑफ क़ामर्स वधंदड़ بدامني जुआ منشيات ऐं नक़ली नोटन जे कारोबार ते ॻणतي जो इज़्हार कंदे अली पार्क तां कब्ज़ा ख़त्म करण ऐं लाइब्रेरी में सहुलतूं ॾियण जो मुतालबो करे छॾियो। चेम्बर ऑफ कॉमर्स के सदर अब्दुल हमीद जैसा, सीनियर नायब सदर मज़हर अली गुलाब, जूनियर नायब सदर महबूब अली सुमरो, खजांची अब्दुल कादर डेरो, प्रेस सेक्रेटरी ज़हीर अली मेहमान, हिम्मत अली जतोई, दीदार शेख ऐं मोहम्मद खोसो सां गॾिजी तालका प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त नक़ली नोटन जुआ मुंशियात ऐं बदोमनी समेत शहरी मसइलनि बाबति इंतज़ामिया तावन करण लाइ तयारु नाहे, जंहिं सबबि दुकानदार तोड़े शहरी सख़्तु परेशान आहिनि। हिननि चयो त ॾोकरी तालका जा वापारी ऐं दुकानदार उदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। नक़ली नोटन सबबि कारोबारी सरगर्मियूं सख़्तु मुतासिर थी रहियूं आहिनि, पर जवाबदार अञा ताईं कानून जे पकड़ खां बि आजा आहिनि। हिननि चयो त ॾोकरी शहर जे वाहिद तरफ़ी बाग़ अली पार्क ते कब्ज़े तोड़े शागिर्दनि लाइ लाइब्रेरी जे मसइलनि खे हल करण लाइ जिदोजहद जारी आहे। उन सिलसिले में एसएसपी लाड़कान ऐं डिप्टी कमिश्नर लाड़कान सां मुलाक़ात करे शहर जे मसइलनि बाबति आगाही ॾिनी आहे त तालके ऐं ज़िला इंतिज़ामिया खां मुतालबो था कयूं त बिना देर अली पार्क तां कब्ज़ो ख़त्म कराए वॉकिंग ट्रैक ऐं ब्यूटिफिकेशन कई वञे। हिननि चयो त शहर जे मसइलनि लाइ जिदोजहद करण तां कुझु देरियूं सोशल मीडिया ते कूड़ी ऐं मुंफ़ी प्रोग्रेड करे रहियूं आहिनि। असां कंहिं बि सूरत में पोइते न हटंदासीं, पर हिन वापारनि जे तहफ़ुज़ समेत अवाम जी बुनियाद मसइलनि लाइ गॾिजी जिदोजहद कंदा। हिननि चयो त चेम्बर ऑफ कॉमर्स वापारनि ऐं दुकानदारनि खे कंहिं बि सूरत में अकेलो न छॾींदी, हर मोड़ ते साण सां गॾु आहियूं। इन कमिश्नर लाड़कान, DIG लाड़कान, डिप्टी कमिश्नर SSP लाड़कान, SC ॾोकरी ऐं DSP ॾोकरी खां मुतालबो करे त ॾोकरी में वधंदड़ बदोमनी जुआ मुंशियात ऐं नक़ली नोटनि जे कारोबार ख़िलाफ़ क़दम खणी अली पार्क तां कब्ज़ा ख़त्म कराए लाइब्रेरी में सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। ॿी सूरत में मुतालबनि जी मंज़िल लाइ एहतिजाज जी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।